कोरोना वायरस जा वधंदड़ केसेस। सेक्रेटरी स्पोर्ट्स खातो अख्तर इनायत भुरगड़ी कोरोना वायरस जो शिकार थियो। सेक्रेटरी स्पोर्ट्स अख्तर इनायत भुरगड़ी जी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अचण ते खेस घर में ही आइसोलेट कयो वियो आहे। शाहिद मीरानी का तफ़सील मालूम कयो था। जी शाहिद। आगाह कयो पिया मूंखे त सेक्रेटरी स्पोर्ट्स अख्तर इनायत भुरगड़ी कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। अख्तर इनायत भुरगड़ी जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण ते उन पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। शाहिद मीरानी वधीक आगाह कजो। जी बिल्कुल अमीर, सिंध में कोरोना वायरस जा केस तेज़ी से पखिड़जण लगा आहिनि। रांदियुनि वारे खाते जो सेक्रेटरी आहे अख्तर इनायत भुरगड़ी, उनखे बि कोरोना वायरस की तस्दीक थी आहे। सेक्रेटरी स्पोर्ट्स पारां कुछ ॾींहं अॻु कोरोना वायरस जूं अलामतूं ज़ाहिर थियण खां पोइ कोरोना जी टेस्ट कराई हुई, जंहिंजो नतीजो अची वियो आहे। उनखे तस्दीक कई वई आहे उन रिपोर्ट में त सेक्रेटरी खे कोरोना वायरस थियो आहे। उनखे कोरोना वायरस जी तस्दीक खां पोइ सेक्रेटरी स्पोर्ट्स अख्तर इनायत भुरगड़ी पंहिंजो पाण खे घर अंदरि ई आइसोलेट करे छॾियो आहे। जॾहिं त स्पोर्ट्स वारे खाते जे ऑफिसुनि जा जेके ॿिया मुलाज़िम आहिनि जंहिंजूं कोरोना वायरस जूं टेस्टूं न थियल हुयूं, उन्हनि खे बि इहा हिदायत कई वई आहे त उहे कोरोना जी टेस्ट कराए वठनि। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शाहिद। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तकबन्निन खिलाफ दाख़िल दरख्वास्त ॿुधणी थी।